काठी का डिंगी जायफा आई अकुले सफा कुटल आई हरू भरू पंजे पानी के पुछड़ो पी कराई जेतिरो वणे पुछड़ो करा जेतिरो वणे बेइज्जतो करा पर हासिल कुछ भी न थींदई। अरे बटारी मुठ मास जी आई असल की सौंटी भी सही कान सकंदी भलो इने में थई तो माटड़ी कर गई पंजी जिंदगी गुजार मोहब्बत कंदी है मां पंजे मुर्स सां भली हुन मूंखे तलाक ॾेई छॾी आ पर मां मरण खड़ी ताईं हुन सां ई मोहब्बत कंदी रहंदसि। तूं को नी जड़ो आई भलो जे खरी त वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं थी सच पुछे त ज़हर जा ढुक थी प्यारी पर छा कयां कस त खानी पवंदी न। कस न खा ज़हर खा मर तू जड़न जी जरूरत केड़ी आ कि पेर कबर में ऐं कोई भी जुल्म करण का नथो मुड़ी। जय तो सच थी मुखे छोरन बुलायो मुझे गाटे ते शैतान चढ़ी बैठो मुखे ही न करण घुरिजे पर हां छा कयां। बिल्ली गलती तो वाकई कयो वेठो पर हम तो तुमजो न कई हां तुमजो साथ दे न मुझे तोसा जिद कोने मनी थो न त मु गलती कई आ त इन गलती जी सजा पंहिंजे पाण खे पाण ॾे त सुठो अथई। जेको तू चई न मां पंहिंजे पाण खे सजा ॾियां। वॾी सजा न आहे रुगो तलाक जा 3 लफ़्ज़ आहिनि। तलाक कीअं ॾींदो मां सॼो राज मूं तां खिलंदो। तलाक ॾियण जे लाइ को न को कूड़ो इल्ज़ाम हण मूं मथां मां इहो इल्ज़ाम ख़ुशी सां क़बूल त करे सघां थी पर तोखे मुड़ुस नथी मञी सघां। बस भलो ते बस असल वण वॼाए छॾियई तीन खड़काए छॾियई हाणे तोखे तुंहिंजे दिमाग़ सां सम्झाइणो पवंदो। मिड़े ख़ैर आहे मां बि आख़िरी साह ताईं पंहिंजी इज़त बचाइण जो कसम खाधो आहे। बबू लगे तो जाबिर खान ईअं समत में कोन ईंदो। जाबिर खान खे बि हिते खणी अचणो पवंदो। तव्हां तयारी करे छॾिजो कंहिं बि वक़्तु असां जाबिर खान खे बि खंभे खणी ईंदासीं। शेर द्वारो सोट फराज चए थो मूंसां ज़्यादती था कयो। मारुगो सालू ऐं गुलबहार खे चाचा जे चंबल मां आज़ाद कराया पोइ हिन फराज़ खे बि ज़िंदा दफ़न करे छॾींदुसि। यार शेर फराज पंहिंजी हालतुनि जे करे भागी थियो आहे। ही जाबिर खान जेतिरो ॾोही कोन्हे। बबू इहो ई त हिन जो ॾोह आहे न। बेहिम्मत इंसान आहे पुतली आहे जाबिर खान जे आंगुरनि ते नचण वारी पुतली। ज़मीन नाले का बि शइ न आहे फराज़ वटि। मर्द त नंगनि ते सिर ॾींदा आहिनि पर इहो फराज़ ज़ालिम पीउ जे चवण ते सदाईं न्याणनि ऐं नंगनि खे पेरनि जी खाक समझंदो रहियो आहे। उन्हनि नाजाइज़नि जी सज़ा त फराज़ खे ज़रूरु ॾींदुसि। हाणे ॿुधायो हाँ जाबिर खान न खुट कोई न कर भई जना कुकड़ लगा बैठा थई न ये सोला हाथे थोड़ी कढंदासीं न। तूं खुट कोई न कर जाबिर खान। हाँ बख्शू बाबा हेठिए थो छा जो हिते नथो अचे घुरायसि त कयो सोन सां बि बपाणी। मुराद लाल नमक हरामी या
नमक हिलाली जी नाहे ॻाल्हाए त ॿिनि इंसाननि जी ज़िंदगीअ जी। हर इंसान पंहिंजी ज़िंदगी में फ़ैसिला कंदो आहे। सोनू बि हिकु फ़ैसिलो कयो जेको ग़लति साबित थियो आहे। अम्मा जान, तव्हां सभु कुझु सही था चओ, पर मां सोनू सां शादी नथो करे सघां। मुराद, मां सभु सम्झां थी। तूं ऐं दादीनो असांजे घर जा मुलाज़िम आहियो, पर असां हमेशह तव्हांखे पंहिंजे घर जे बातिन जीअं सम्झो आहे। असां तो मथां को थोरो नथा कयूं। तूं वाकई इन लाइक़ु आहीं जो तूं सोनू सां शादी करीं, ऐं अगरि तुंहिंजी सोनू सां शादी थिए थी त असांखे ख़ुशी महसूस थींदी। पर मां जान, मूंखे तव्हां जीअं चवंदो मां तीअं कंदुसि, पर मां सोनू सां शादी नथो करे सघां। उहो इन जे लाइ जो सोनू हिकु तलाकशुदा छोकिरी आहे, या इन जे लाइ त माज़ीअ में सोनू तुंहिंजे मोहबत जो मान न रखियो, या को ॿियो सबबु आहे? हमारा सबब ॿियो आहे। जगह तव्हांखे ॿुधाए सघे मामा, रात में एतिरी हिम्मत ई न आहे जो तव्हां सां सच ॻाल्हाए सघे। छा मसलो आहे सोनू? मामा, तव्हां मुरादा खे मूंसां शादी करण जे लाइ मजबूर न कयो। वो कॾहिं बि मूंसां शादी न कंदो। छो? आख़िर कहिड़ो सबबु आहे जो हू तोसां शादी न कंदो? छो त हू सोनू सां न, पर कंहिं ॿी छोकिरी सां प्यार थो करे। उहा छोकिरी केरु आहे? उहा ई जंहिंजूं तस्वीरूं मुराद जी मोबाइल में आहिनि। मां त सुञाणे नथी सघां। तव्हां ॾिसो मत तव्हां सुञाणे वञो। वो मतलब अथ मीर मोहम्मद जी ज़ाल आहे। अच्छा, ये मामा जी ज़ाल आहे? हाँ, मीर मोहम्मद जी ज़ाल। पर मुराद जी मोबाइल में हुन जूं तस्वीरूं ईअं कीअं थो थी सघे? मुराद ईअं नथो करे सघे। न, मुराद फरिश्तो आहे, इंसान थोड़ी आहे जो ईअं कंदो। एक ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो। शेर हथ करे छॾी आहे। सालू ऐं कुल पहाड़ जे बदिले मुंहिंजे घर में गिड़ी मुंहिंजे पुट फराज खे ॻणी वियो आहे। शेर खे सबक सेखारण लाइ इहो ज़रूरी आहे त उनखे मुंहुं तोड़ जवाब ॾियो। हुकुम कर जाबिर खान, छा करणो आहे? वञो, शेर जी ज़ाल ऐं हुनजे पीउ खे खंभे खणी अचो ऐं शेर जे घर खे बाहि ॾेई अचो। जाबिर खान कमु त ॾाढो ग़लति थो करे। कहिड़ो ग़लति कमु थो कयां? जाबिर खान, मुक़ाबिलो मर्दनि सां कजे त मज़ो अचे, औरतुनि जे में कहिड़ो ॾोह आहे? छो? इहा शुरूआत सालू कई आहे। जाबिर खान, ॻाल्हि हक़ जी कवी, इहा शुरूआत तो कई आहे। तव्हांजी मर्ज़ी छा आहे? इन जो मतिलब त तव्हां शेर वारनि खां डिॼो था। कोन था डिॼूं शेर वारनि खां, अचरो छो? रहमान, छा मसलो आहे? सोबत फ़कीर जे भाइटे सां वरी छाते जहिड़ो थियो आहे? सोबत फ़कीर वारा शहर मां वारस जो लाश खणण विया। लाश न मिलंद अची मूंसां जहिड़ो कया। चवनि पिया त वारस जो लाश किथे आहे। रहमान, चैन गोली लॻण खां पोइ बि वारस बची वियो आहे। छा? वारस बची वियो? किथे आहे वारस? पुलिस जी हिरासत में आहे। पुलिस जी हिरासत में? छो? तोखे ख़बर न आहे रहमान त वारस जे मथां 3 केस दाख़िल थिया आहिनि। हाणे सालनि ताईं जेल में हूंदो। मां नथो समझी सघां त इहो वारस आख़िर बची कीअं वियो? तूं वारस जो फिक्र न कर रहमान, सिर्फ़ सोबत ते नज़र रख।
अॼु बि लाल खान ऐं शाहू सोबत सां मिलण आया हा। मालूम कर त मसलो छा आहे। अॼु ई ख़बर पहुची वेंदी नवाब खान। मसलो शायदि वारिस जो आहे। न, वारिस किथे आहे, कहिड़ी पुलिस वटि आहे, सोबत वारनि खे का बि ख़बर नाहे। मसलो को ॿियो आहे। रहमान तू मालूम कर, बाक़ी सोबत फ़कीर खे सिधो करण मुंहिंजो कमु आहे। न राणा, तहां मां सोबत फ़कीर जो शिकार को बि न कंदो। इहो फ़कीरड़ो कंहिं ॿिए जो शिकार आहे। ॾाढी देर कई सालो इस गुलबहार के आजाद करण में। मजबूरन मूंखे तोॾां अचणो पियो। ओए तू छा थो सम्झी त सालू ऐं गुलबहार तोखे मिली वेंदा? एतिरी हदी बि उन्हनि जी तोखे हथ कोन लॻंदी। कोई कस कोन्हे। महराब खान जे नस्ल मां मां त बची वेंदुसि न, बाबो बची वेंदो न। गुलबहार जे बदिले में तूं ऐं सालूअ जे बदिले में सोट मरंदो। तुंहिंजो त खानदान ई ख़तम थी वेंदो। कुझु बि हासिल कोन थींदो शेर। इज़त सां अॻियां थी हलंदे या बेइज़तो ई पुछड़ो थींदे? हल जेॾां बि वठी आ, मां तोखां डिॼण वारो आहियां। या ख़बर त हलण खां पोइ पवंदई। मूंखे ख़बर पए या न पए, तूं वञी पंहिंजो घर ॾिस। सड़ी राख थी वियो अथई। देबू ऐं पिणे मेहराब मुंहिंजे कब्ज़े में अथई। भली मूंखे वठी हल। तो मुंहिंजो घर साड़ियो आहे जाबिर खान। तूं ख़ुशि थियो आहीं त बाबू ऐं ज़ेबरा तुंहिंजे हमराहनि जे कब्ज़े में आहिनि? न, तुंहिंजा हमराह मुंहिंजी ज़ाल जा पादर खाई भॼी विया। मुंहिंजा हमराह भॼी विया? हा, इज़त हिन में अथई त हल। हली सालू ऐं गुलबहार मुंहिंजे हवाले कर। पोइ पंहिंजो सिर बचाए ऐं पोइ वञी सोबत फ़कीर खां नज़ीरा वापसि वठ। या नज़ीरा खे विकिणी आयो आहीं? माना त सोबत वटि नज़ीरा खे पहुचाइण वारो तूं आहीं। मां त लाल खान वारनि ते अजायो शक कयूं वेठो आहियां। बस तूं असांखे सम्झो छा आहे? अरे वठी हलोसि हिनखे। भली विड़ शेर, तूं भली विड़ मूंसां। मां तोखे गुलबहार ऐं सालू जी ख़बर कोन ॿुधाईंदुसि। तोखे ख़बर ई न आहे चाचा त शेर कहिड़ी शइ आहे। वठी हलोसि। बाबा साईं सुवर छा थियो? बाबा साईं, लाल खान ऐं शाहू मूंखे धकाणी मीर मोहम्मद खे खणी विया आहिनि। हाँ? मीर मोहम्मद खे अगवा करे विया? छा ते? मोटरसाइकिल ते बाबा साईं। राणा देर न कयो, हाणे जो हाणे गाॾियूं कढायो। लाल खान ऐं शाहू वारनि जे ॻोठ पहुचण खां अॻु में वञी मीर मोहम्मद खे आज़ाद करायो। हाज़िर बाबा साईं। शाबाश। बाबा तू घबराए न। हेलो रामान, तू हाणे जो हाणे गाॾी कढी शाहू ऐं लाल खान जो पीछो कर। मीर मोहम्मद खे अगवा कयूं था वञनि। कुझु माण्हू बि ॻोठ मां कढ। शाबाश। तू हीअं कर, कुझु माण्हू वठी वञी मीर मोहम्मद जे घर ते पारो ॾे। हाज़िर बाबा साईं। शाबाश। आज ते गलाए मुझे दंद ठगा दे किरी पदो नदर। अरे अरे जावण पेला थी जा टंकुन में हली कोन तो सकी। शाहू तू इनके संभाल त मां गोठ में फोन करे ऐं कादरू के चवा त हमरा वठी चे। इस लालड़ू मुखे छड, मुंजी कुआर मुका सवार रोंदी हुंदी। चुप तो चवे तो चुप कर भी। बाम भलाए वजंदो सही। चुप त कई दम न, तू तो ॻाल्हाई न। चुप। शाहू
हेठ वे लगे तो इन जा हमरा अचिया वेट रामानो चुप सा कठी छंदो साईं चुप कर भञाए न तूं न पर दावदा मां त चवां थो त तव्हां पहिरियां निकिरण जी कयूं हिन चरे खे महफ़ूज़ ठिकाणे ते पुॼाए पोइ था इमरान खे फोन कयूं अरे चुप कर भञाए न तूं न ॾाढो भंसी कर अच्छा हो उथण जी कर हल पंहिंजे ठिकाणे ते पुॼाए इमरान खे फोन था कयूं करे न किन हल मीर मोहम्मद के सोबत फ़कीर ई खणायो आहे ऐं वापसि बि सोबत फ़कीर ई कंदो सुणा सही मोटी हली छो न सोबत फ़कीर खे सोढ़ो कयूं ईअं ई करिणो पवंदो राणा खान हलो चढ़ो गाॾीअ ते त हलूं सिज बि लहण वारो आहे अबा शुक्र आहे तूं ज़िंदा सलामत मोटी आयो आहे धक्कनि जो ख़ैरु आहे अमा मूंखे धक्कनि जो एॾो ईज़ा न आहे ईज़ा मुंहिंजे रूह खे थियो आहे मां त कंहिंसां दुश्मनी नथो कयां हीअ जेके कीता लोड़ियां थो पंहिंजे पीउ जा थो लोड़ियां तूं पिणे सां कोन पुॼी सघंदे पिणे त क़यामत ताईं जड़नि खां कोन मुड़ंदो असां ईअं ई पिया ख़्वार थींदासीं तव्हां छा था सम्झो त मां हरू भरू जड़ो थो कयां हाँ जेको अची मुंहिंजे गाटे में लॻंदो त ज़ाहिर आहे मूंखे कुझु करिणो पवंदो न जेतिरो कुझु थियो आहे उहो घणो न आहे बाबा तूं हाणे माठ करे घर में वेही रह केरु थो तुंहिंजे मथे में लॻे मां माठ करे वेही थो रहां तूं ऐं माणे वञी ओताक आबाद कयो पोइ त बेड़ा पार थी वेंदा हल मां माठ करे वेठो वञी नज़ीरा सोबत फ़कीर वटां वापसि वठी अच नज़ीरा छा जे लाइ मोटा उनखे त तूं हथ सां खपाया बंदूक खणंदो साईं जेकॾहिं आईंदा अहिड़ी ॻाल्हि कई मूंखे बंदूक आण दे या सॼे ॻोठ जूं ज़बानूं बि वठी दे फराज़ पुटु माण्हुनि खे छॾ माण्हू पिया वात हणंदा पर पिणे जी पक तोखे मां थी ॾियां पिणे मारे त सघे थो पर नज़ीरा खे खपाए कोन ईंदो मां हाणे त वेंदे वेंदे सची लही वेंदी सुभाणे सवेर नवाब खान जे ॻोठ वञी नज़ीरा जी जांच लही ईंदुसि छाजी जांच कंदे हाँ नज़ीरा सां हाणे तुंहिंजो वास्तो कहिड़ो आहे मुंहिंजे मथां इल्ज़ाम लहे ई कोन थो हर को ईअं चए थो त नुंहुं खे वञी मारे आयो आहे जेकी वारिस अथसि न उहे वञी सोबत फ़कीर सां ॻाल्हाइनि नज़ीरा जे वारसनि ताईं पहुचण खां पहिरियों नज़ीरा जो वारिस मां आहियां मां कंदुसि नज़ीरा जी वारसी नवाब खान आउं सम्झी वियुसि त मूंखे छा करिणो आहे सूबेदार साहब मां हर हाल में ॻोठ में अमुन ॾिसणु चाहियां थो जे तूं अमुन नथो कराए सघीं त उहा ॻाल्हि कर नवाब खान तव्हां फिक्र न करियो ऐं कानून जे दायरे अंदरि हर मुमकिन कोशिश कंदुसि नवाब खान तव्हां फिक्र न करियो वारिस जो रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे अबा शेर मूं घणियूं ज़ाइफूं ॾिठियूं पर अॼु हिन तोॾीअ साईं वण वॼाए टीन खड़काए छॾिया असली शीयूं थी शीयूं चाचा मेरा आख़िर भेण कंहिंजी आहे बाबा अॼु अखियुनि सां ॾिसी छॾियो अथमि सफ़ा बुणाए थो बिचा अबा वात जी रुगो ख़राब आहे ॾेढ सेर दिलि अथसि एॾनि मुड़सनि सां मुक़ाबिलो कयो अथई चाचा अधी असांजी सोन में मणण जहिड़ी आहे तूं अजायो थो हुन सां जहिड़ो करी अबा इहा रुगो वात जी वेड़ हूंदी आहे भला हिन ज़ेबूअ सां कहिड़ो जहिड़ो बाबा रुगो ज़ैबुल जी खुशामद न कर साबा ऐं पुटनि खे शाबस ॾे जेका मुड़ुस थी मैदान में लही पिया खेर अॼु हिननि छोरनि बि कमाल कयो आहे लख शाबस अथनि जो महिल त अची तोखे ॿुधायनि न त इन वलर मर्दनि सां मां कीअं मुक़ाबिलो कयां ज़ैबुल ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾियो नज़ीरा जे बारे में सोचो गुलबहार या नज़ीरा सोबत फ़कीर जे ॻोठ कीअं पहुती कहिड़ी ख़बर त कीअं पहुती पर जाबिर जो सोबत फ़कीर सां ठाह त कोन्हे मूंखे लॻे थो त लाल खान असांखे विढ़ाइण लाइ नज़ीरा खे सोबत फ़कीर वटि लिकायो आहे ईअं ई करिणो पवंदो गुलबहार हिक कम सां ॿ सां मूमल सां मिलियो ईंदुसि ऐं नवाब खान सां बि ॻाल्हाईंदुसि यार शेर मूंखे मूमल जी ॾाढी सिक लॻी आहे हा असल मोमल जे लाइ हा फट ई तो
बि सूर लही पवनि। तोड़ी हाणे तोसां जहिड़ो ई कोन्हे, तोखे 7 खून माफ़नि, जेको वणाई सो वेठी चओ। ए शेर जे मूं लॾे वञे न त मुंहिंजा सलाम चइजांसि, पर न्याणीअ दर ते बाबा ख़ाली न वञजांइ। बाबा तूं दिलि जाए कर, मूमल सां मिलण छो थो वञा, ऐं नवाब खाने में मुंहिंजो कहिड़ो कमु आहे? छा मीर मोहम्मद खे लाल खाना रखणी आहे? हा हा जी बाबा, हाँ सो मां अचां थो बाबा, मां अचां। अम्मा हजाणी, सोनू, अम्मा हजाणी। ख़ैर ताहे मुराद, छा थियो आहे? अम्मा हजाणी ख़ैर कोन्हे को, हाजी बाबा फोन कई आहे, मूंखे हिमल जमल ॻोठ पहुचणो आहे। हाणे जो हाणे बाबा ॾे त ख़ैर आहे न, छा थियो आहे? हाजी बाबा ना ख़ैर आहे, कल शाम लाल खान वारा मीर मोहम्मद खे अगवा करे विया। लाल खान वारा मीर मोहम्मद खे अगवा करे विया? मामा इहो त थियणो हुयो। मामा मीर मोहम्मद वीचारो साधो आहे, हू छा ॼाणे माण्हुनि जी चालाकी। माण्हू केॾा न मकार आहिनि। मुराद नवाब खान जो ओॾां आहे, मीर मोहम्मद खे पाण ई आज़ाद कराईंदो, तोखे छो घुरायो अथई? तुंहिंजो छा लाल खान सां वास्तो आहे? न मां जानी, हाजी बाबा जे कंहिं दुश्मन सां मुंहिंजो वास्तो न आहे। हाजी बाबा इहो चयो आहे त मीरमान जी घरवारी अकेली आहे, तूं अची हुनजो ख़्यालु रखजां। मामा मञेव न, मता तव्हां इहो सम्झो त सोनू जे दिलि में वहम आहे। अम्मा जानी का ॻाल्हि आहे छा? न न मुराद, का बि ॻाल्हि न आहे। अॼु असां हिकिड़ी ॻाल्हि सम्झी वियासीं त असां केतिरा न बेवकूफ़ आहियूं, जो माण्हुनि खे कुझु बि नथा सम्झी सघूं। मामा माण्हू रुगो असांखे लफ़्ज़नि जी ख़ूबसूरती जे जार में फासाए रखियो आहे। हर कोई असांजी ज़ुबानी इज़त कंहिंजे बि दिलि में असांजे लाइ इज़त ऐं एतिराम न आहे। सही थी चईं सोनू, मीर मोहम्मद बि त असांजो ई आहे न। माण्हू सोचनि हा त मीर मोहम्मद जी इज़त ॼण नवाब जी इज़त आहे। अम्मा जानी तव्हां मूंखे इशारनि में छा सम्झाए रहिया आहियो? कुझु बि न मुराद, तूं जल्दी ॻोठ वञ, तोखे शहर न अचणु घुरिजे।